नाविल अटो लटो ऐं अझो किस्त पहिरीं। रघुराव जी उमिरि 22 साल हुई ऐं अॼु जेल जी हिन कोठड़ीअ में हिन फ़ानी दुनिया में हीअ संदसि आख़िरी राति हुई। जीअं ई बाख फुटंदी ऐं दुनिया जे इंसाननि लाइ नई ज़िंदगी इज़्म ऐं हिमत जो पैगाम खणी ईंदी, रघुअ जी ज़िंदगी जी शमअ खे विसायो वेंदो जेका ज़िंदगी खेसि ख़ुदा तरफ़ां मिलियल आहे। सा खांसि दुनिया जा ख़ुदा फुरे रहिया आहिनि। सुभाणे खेसि फांसी ॾिनी वेंदी। हिन छा कयो हो जो खेसि एतिरी सख़्तु सज़ा ॿुधाई पई वञे। काल कोठड़ीअ में ॿाठ ऊंदहि में उघाड़े फर्श ते लेटियल रघुराव सोचे रहियो हो। सरकार त खेसि मौत जी सज़ा ॾिनी हुई, पर छा वाक़ई हिन को एॾो वॾो ॾोहो कयो हो जंहिं करे संदसि ज़िंदगी खसी पई वञे। हिन पंहिंजी ज़िंदगी जे पंहिंजी उमिरि जे इन हिसे में कयल अमलनि जो हिसाब पे कयो, जाइज़ो पे वरितो त छा हू वाक़ई ॾोहारी हो। 22 साल तमामु मुख़्तसिर अरिसो आहे। उन्हनि मां पहिरियां 5-6 साल त अहिड़ा आहिनि जिन में इंसानु मुकमल तौर ते माउ पीउ जो मुहताज थो हुजे। इन अरसे जो को बि अमल संदसि पंहिंजो नथो हुजे। इन खां पोइ 5 साल अहिड़ा जिन में हू सिर्फ़ु उहो करे थो जेके कुझु खेसि चयो वञे थो। पंहिंजो ज़ाती अमल अञा बि शुरू नथो थिए। ॿिया बि 4-5 साल हू सिर्फ़ु ॾिसे थो, शायदि महसूस बि करे थो, पर सम्झी नथो सघे त हीउ जेके कुझु संदसि इर्द गिर्द थी रहियो आहे तंहिंजो कारण छा आहे। पोइ आहिस्ते आहिस्ते संदसि ज़हन जूं दरियूं खुलनि थियूं। हू सोचे थो ऐं फ़ैसिलो करे सघे थो त हीअ ॻाल्हि सही आहे, हीअ ॻाल्हि न थियणु घुरिजे, हिन ॻाल्हि खे थियण खां रोकणु घुरिजे। जहिड़ो करे उन्हनि 22 सालनि में सिर्फ़ु 6-7 साल अहिड़ा हुआ जेके रघुअ जा पंहिंजा हुआ, जिन में रघु हर वक़्तु पाण मौजूदु रहियो, हर फ़ैसिले में, हर अमल में। हिन निहायत इत्मिनान सां एहतियात सां पंहिंजी ज़िंदगी जे साहतनि जे हिकु हिकु पल खे ॻणियो। जीअं हारी पैसनि खे खीसे में रखण खां अॻु चङी तरह ॾिसंदो आहे, ॻणींदो आहे, सचा या कूड़ा हुजण बाबति वीचार कंदो आहे। रघु बि इन साॻे नमूने पंहिंजी ज़िंदगी जे साहतनि जो जाइज़ो वठी रहियो हो, पंहिंजी ज़िंदगी जे अहम सिकनि जो जाइज़ो वठी रहियो हो, ज़िंदगी जूं साहतूं उथलाए पुथलाए ॾिसी रहियो हो, छो त उन्हनि सिकनि जो ख़ालिक़, उन्हनि साहतनि जो मालिक हू पाण हो। बज़ात ख़ुदि पंहिंजी हयाती जूं इहे घड़ियूं हिन पंहिंजे हथनि सां कारब में विझी घड़ियूं हुयूं, तख़लीक़ कयूं हुयूं। उन्हनि साहतुनि ते कंहिं ॿिए जी छाप लॻल न हुई। हा, शुरू ज़िंदगीअ वारा ॾींहं ज़रूरु अहिड़ा हुआ जॾहिं रघु सिर्फ़ु हिकु वजूदु हो, गोश्त ऐं हॾियुनि जो ठहियलु बूतो, हलंदो फिरंदो हो, खाईंदो पीअंदो हो, पर त बि हू कुझु न हो। इन अरसे दौरान हू जेके कुझु कंदो हो सो या त माउ पीउ जे चवण ते, या जीअं खेनि कंदे ॾिसंदो हो, या वरी पंहिंजे इर्द गिर्द जे माहौल खे जीअं थींदे ॾिसंदो हो। पर उन्हनि साहतुनि खां पोइ संदसि ज़िंदगी में उहो दौरु आयो जॾहिं संदसि ज़िंदगी खे महसूसु कयो वियो, जॾहिं हू ज़िंदगी इंसानु ॾुख सुख ग़म ऐं ख़ुशी महसूसु कंदड़ इंसान जे रूप में दुनिया जे साम्हूं आयो। ज़िंदगी जूं इहे सुहिणियूं साहतूं, क़ीमती घड़ियूं हिन जूं पंहिंजूं हुयूं। इहे साहतूं ख़ूबसूरत हुयूं या बदसूरत, पर उन्हनि जो ख़ालिक़ हू पाण हो ऐं इहे घड़ियूं खेसि ॾाढो अज़ीज़ हुयूं। हू जेके कुझु हो, हिन जेके कुझु ख़ुदि खे सम्झो थिए, हू जेके सोचींदो हो ऐं हू जेको बि अमल कंदो हो तंहिं ते कंहिं ॿिए जी छाप न हुई। उहो संदसि ज़हन हो, संदसि अहसास हो, जिन खे हू अमली लिबास पहिराईंदो हो। समाअतूं अमल जिन मां कुझु सच हूंदो आहे ऐं कुझु कूड़। हर इंसान जी ज़िंदगी में संदसि अमल में कुझु सिका खोटा हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे परखण लाइ वॾी कसोटी ख़ुदि इंसान जो ज़हन आहे। पंहिंजे अमलनि जो एहतिसाब जेतिरे क़दुरु सचे नमूने इंसानु ख़ुदि करे थो सघे, ॿियो केरु करे नथो सघे। ऐं हिन वक़्तु रघुराव पंहिंजे अमलनि जो एहतिसाब करे रहियो हो, पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे अमलनि जे खोटनि ऐं सचनि सिकनि जी परख करे रहियो हो। जेतोणीकि हाणे रघु लाइ वक़्तु थोरो थी चुको हो। संदसि ज़िंदगी में जे खरा सिका घणा थिया त बि छा, ऐं जे खोटा सिका वधीक थिया त बि छा। जे सचा सिका घणा थिया त हू हाणे उन्हनि मां को फ़ाइदो नथो हासिलु करे सघे, ऐं जे खोटा सिका घणा थिया त उन्हनि खे सचो करे नथो सघे। पर पंहिंजे लाइ न त बि ॿियनि जे भले ख़ातिर, ईंदड़ नसुलनि जे भले ख़ातिर हू पंहिंजी ज़िंदगी जो एहतिसाब करे थो। एहतिसाब करे हू दुनिया खे ॿुधाइणु चाहे थो त हिन जेके कुझु कयो सो सही कयो या ग़लति कयो, जीअं ख़ासि पंहिंजो ईंदड़ इंसान बि संदसि अमलनि जी रोशनी में पंहिंजी ज़िंदगी लाइ राह अमल जी चूंड कनि, जीअं उन्हनि खे सच ऐं कूड़, हक़ीक़त ऐं ॾेखाव में फ़र्क़ु महसूसु करण में ॾुखियाई न थिए, जीअं हू सच लाइ जान ॾियण में आड़ न सम्झनि, हक़नि जे हुसूल लाइ दुश्मननि सां विढ़ण खां कीॿाइनि न। रघुअ जा हथ हथकड़नि ऐं टंगूं डंडा ॿेड़ियुनि में जकड़ियल हुयूं ऐं संदसि जिस्म काल कोठड़ी जे मज़बूत दीवारनि में लोही दरवाज़नि पोयां क़ैद हो, पर संदसि ज़हन आज़ादु हो।
संदसि ज़हन खे का हथकड़ी, का पेरकड़ी, का काल कोठड़ी दुनिया जी का ताक़त ग़ुलाम नथी बणाए सघे। हू हथ पेर चोरण खां लाचार हो, पर पंहिंजे ज़हन खे इस्तेमालु करण में आज़ादु हो। हू जिस्मानी बंदिश खे नज़रअंदाज़ करे हिननि बाक़ी बचियल सातुनि में पंहिंजी तख़लीक़, पंहिंजे सिकनि खे हक़ीक़त जी कसोटी ते परखण वारे कम में मशगूल थी वियो। को ॿियो हुजे हा त इन अमल खे फ़ुज़ूल सम्झे हा, परेशान हुजे हा ऐं मिटनि माइटनि अज़ीज़नि दोस्तनि ऐं प्यारनि खे यादि करे रोए हा, हाकिमनि खां ज़िंदगी जी ख़ैरात घुरे हा। पर रघुराव मुख़्तलिफ़ क़िस्म जो इंसानु हो। हिन इहे चंद सातूं बि फ़ुज़ूल विञाइण नथे चाहियूं। हू उन्हनि इंसाननि मां हो जेके सम्झनि था त वक़्तु इंसान जे हथनि में ख़ाम माल वांगुरु आहे, जंहिंखे इंसान पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ इस्तेमालु करे सघे थो। पंहिंजे महिनत ऐं ज़हन शामिल करे इंसान दुनिया खे बदिलाए सघे थो। ख़ुदि रघु बि पंहिंजी हैसियत आहर उहो ई कुझु कयो हो जेको उन वक़्तु खेसि मैसर हो। तंहिंखे हिन ज़ाया न कयो हो। पंहिंजी सोच ऐं सम्झ आहर, पंहिंजे पहुच आहर हिन हिकु नओं समाज तामीर करण लाइ जाखोड़ कई हुई। उन में खेसि केतिरे क़दुरु कामयाबी थी ऐं केतिरे क़दुरु नाकामी तंहिंजो जाइज़ो हो पंहिंजी ज़िंदगी जे उन्हनि आख़िरी सातुनि में वठी रहियो हो। हिन पंहिंजी हयाती जा समूरा सिक्का पंहिंजे साम्हूं पखेड़े छॾिया ऐं पोइ उन्हनि मां हिकु हिकु खे धार धार खणंदो वियो त कहिड़ो सिक्को खोटो हो ऐं कहिड़ो सचो।